सिंधु देश मुक़दरा साईं GM सैयद रहबरा। दोस्तों, साथियों, सिंधवासियों, हक मौजूद, सिंध मौजूद। जीए सिंध फ्रीडम मूवमेंट तरफ़ां शुरू कयल हफ़्तवार आगाही प्रोग्राम में मां तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार चवां थो। ही प्रोग्राम असां हर हफ़्ते छंछर जी राति 9 वॻे फेसबुक लाइव ज़रिए अची ऐं सिंध जे क़ौमी मसइलनि ते ॻाल्हाईंदा आहियूं। हिन फेसबुक लाइव जो मक़सदु इहो ई आहे त जीअं सिंध खे जेके दरपेश मसइला आहिनि, जेके असां सिंधियुनि खे क़ौमी मसइला अॻियां अचनि पिया, त उन्हनि खे असांखे सम्झणु, उन्हनि जे तह ताईं वञणु ऐं उन्हनि मसइलनि जे हलनि तरफ़ ध्यानु ॾियणु आहे। दोस्तो, अॼोको असांजो जेको फेसबुक लाइव में मौज़ू आहे उहो धारी आबादकारी, सिंध जे ज़मीनुनि ऐं मेगा प्रोजेक्ट्स जेके धारियनि सिंध में शुरू कया आहिनि उन्हे मुतालिक़ आहे। मौज़ूअ जी चूंड हिन हफ़्ते मां इन जे ई करे ई कई छो जो ताज़ो जेको बहरिया टाउन जे हवाले सां गॾाप ऐं कोहिस्तान जूं जेके ज़मीनूं गबोल ऐं सिंध जे असली रहाकुनि जोयनि जूं आहिनि, उन्हनि ते पुलिस ऐं रियासती इदारनि PPA ऐं रेंजर्स जी मदद सां, मलक रियाज़ जी मदद सां उन्हनि ते हमिलो कयो ऐं उन्हनि ते हमिलो करे उन्हनि खे गिरफ़्तार पिणु कयो। ही मसइलो घणो पुराणो आहे। मूंखे यादि अचे थो त मामा फैज़ मोहन गबोल इन्हे ॾाढ ऐं जबर ख़िलाफ़ धरतीअ ऐं पंहिंजी ज़मीन खे बचाइण ख़ातिर वक़्त जे जाबरनि सां विढ़ियो हुयो, मुहाॾो अटकायो हुयईं। अॼु उन्हे जो पुटु मुराद फैज़ पिणु साॻे ई वक़्त मां गुज़रे पियो ऐं इन्हे ॾुखे वक़्त में असां सिंध जी क़ौमी तहरीक साईं मुराद गबोल सां गॾु आहे। सिंध जो को बि रहाकू पाण खे निंधण को न सम्झे, सिंध खे केर बि निंधण को न सम्झे। असांजी ही धरती आहे ऐं धरतीअ ते केर बि यलगार कंदो कहिड़ी बि शिकिल में त असां उनखे मुंहुं टोड़ जवाबु ॾींदासीं। दोस्तो, जीअं त अॼु मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो बि आहे ऐं उन हवाले सां मां जेके बि ख़ासि करे शिकागो जा जेके शहीद हुया मज़दूर, उन्हनि खे बि असां सलाम कंदासीं, उन्हनि जी जदोजहद खे बि सलाम कंदासीं। सिंध जो मज़दूर या हारी तबिको जीअं त काफ़ी वक़्त खां सिंध में इंडस्ट्रियल ज़ोन्स न हुअण जे करे, टेक्निकल इंडस्ट्रीज़ न हुअण जे करे, टेक्निकल एजुकेशन न हुअण जे करे सिंध जो मज़दूर तबिको सदाईं पीढ़ियल रहियो आहे त जंहिंमें रियासत हथु वठी सिंध जूं जेके बि इंडस्ट्रीज़ आहिनि उहे पंजाब खणाए वञनि त जीअं सिंध जो माण्हू वॾेरनि ऐं जागीरदारनि वटि ग़ुलाम बणिजी रहे। इहा हिकिड़ी सोची सम्झी साज़िश तहत ई सॼो वेधन जारी आहे। त ऐं हींअर त वरी ख़ासि करे कोरोना वायरस हले पियो थो त सिंध जो मज़दूर ऐं हारी तबिको तमामु ॾुखे टेम मां गुज़रे पियो थो। त जेकॾहिं असां पंहिंजे क़ौमी जेको बि असांजो सरमायो आहे या असांजी जेका मंडी आहे, उन मंडी ऐं सरमाए में सिंध ऐं सिंधियुनि जे हक़ जी जेका बि लताड़ थिए थी, असांखे उनखे ॾिसणु घुरिजे। ऐं हिन मज़दूरनि जे ॾिहाड़े ते मां सिंध जे मज़दूरनि ऐं हारियुनि ऐं जेको बि पीढ़ियल तबिको आहे उन जे लाइ बि ॻाल्हि कंदुसि, उन जो बि आवाज़ु उथारींदुसि।
असां वटि क़ौमी तहरीक में थियो ईअं आहे त मज़दूरनि ऐं हारियुनि जे जदोजहद खे हमेशह जेको सो सोशलिज़म या कम्यूनिज़म सां ॻंढियो वियो आहे ऐं असां पंहिंजे मज़दूर ऐं हारी तबिके ते कॾहिं बि क़ौमी तहरीक घणो जेको सो कमु न कयो आहे। इन्हे जे करे जेको बि असांजो ही मज़दूर तबिको आहे, ही जेका बि तवानाई आहे, इहा कूड़े नाम नहाद सोशलिज़म जेके अॼु ताईं रुकावटी आहिनि, जीअं पीपी सिंधु देश जे ठहण में रुकावट बणियल आहे, ईअं ई जेके बि सोशलिस्ट आहिनि उहे रुकावट बणियल आहिनि। ऐं असां ही पंहिंजो हिकिड़ो वॾो केडर जेको मज़दूरनि जो आहे ऐं हारियुनि जो आहे, इन तबिके खे क़ौमी तहरीक सां गॾाइण बजाए असां छा कयो आहे त उन्हनि खे इन्हनि कूड़नि सोशलिज़म जा ख़्वाब ॾिसंदड़नि जे हवाले करे छॾियो आहे। जीअं लेनिन चयो हुयो त जेसि ताईं क़ौमी आज़ादी ऐं वतन जी ॻाल्हि चिटी नाहे, तेसि ताईं दुनिया में कंहिं बि खिते में को बि सोशलिज़म नथो अची सघे। त असां वटि काफ़ी हिकिड़ा माण्हू सिंध में उहे आहिनि जेके हमेशह सोशलिज़म जो, मज़दूरनि जो ऐं इन्हनि खे जेको सो इस्तेमालु करे रुकावटी किरदारु अदा कनि पिया धरतीअ जी आज़ादीअ ख़िलाफ़। त उन्हनि खे सोचणु घुरिजे त जेको सो पहिरियां धरती आहे, जेकॾहिं धरती तव्हांजी आज़ादु आहे, धरती तव्हांजी वतन जी मालिकी तव्हां वटि आहे, त पोइ तव्हां जेको सो मज़दूर ऐं हारी तबिको पाण सां गॾे करे तव्हां पोइ सोशलिज़म जी ॻाल्हि करे था सघो। त इहे कुझु पॉइंटूं हुयूं अॼु हिन जे हवाले सां जेको सो मूंखे चवणियूं हुयूं, जीअं मज़दूर डे हुयो। बाक़ी हाणे असां पंहिंजे असुल मौज़ूअ ते अचूं था, जेको सिंध जूं ज़मीनूं ऐं जेके धारियुनि जा मेगा प्रोजेक्ट्स सिंध में शुरू कया विया आहिनि, त उन जे पोयां कहिड़ा मुहरकात आहिनि, कहिड़ा अमल आहिनि जंहिंजे करे मुसलसल ई सिंध ते चढ़ाई थिए पई थी। मिसाल, जेकॾहिं असां सिंध जी भलारी ज़मीन ते नज़र विझूं था त असां वटि ज़रखेज़ ज़मीनूं, खुलियल मैदान, गरम पाणीअ वारी पटी, पहाड़ी सिलसिला, रेगिस्तान, कोहिस्तान जी पटी, जज़ीरा। सिंध जी जेका ज़मीनी बीहक आहे उहा दुनिया जे अमीर तरीन खितनि मां हिकु आहे, छो जो असां वटि हिकु त ज़रई निज़ाम मौजूदु आहे, ॿियो असां वटि समुंड जे करे गरम पाणी लॻे थो, ऐं सिंधु दरियाह जेको हींअर पंजाबी फ़ौज ऐं पंजाबियुनि जे कब्ज़े हेठि आहे, उन सिंधु दरियाह जी मौजूदगी, ऐं असां वटि जेके फ़सुल हर क़िस्म जा फ़सुल थियनि था, इन जे करे अॼु ताईं सिंध जे मिल्कियत ऐं सिंध जे ख़ुशहालीअ जे करे सॼी दुनिया मां जेके बि सिंध ते चढ़ायूं थियूं आहिनि, उन जी वजह इहा ई आहे त सिंध जी ख़ुशहाली, सिंध खे लुटण ख़ातिर धारियुनि अॼु ताईं जेके असां ते हमला कया आहिनि, उहे पुराणनि दौरनि में हुजनि या अॼु जेके हमला असां ते हलनि पिया था, उन्हनि जो कारण इहो ई आहे त असांजी धरती सुहारी भलारी धरती जेका ज़रखेज़ आहे, मालामाल आहे, ज़रई मदनी वसीलनि सां, ज़रई वसीलनि सां मालामाल आहे, उन धरतीअ भलारी धरतीअ ते धारिया ॿिलनि वांगुरु केॾी महिल जेको सो को पठाण उथी थो अचे, केॾी महिल को पंजाबी उथी थो अचे, केॾी महिल को जेको सो चाइनीज़ उथी थो अचे, केॾी महिल को जेको सो महाजर उथी थो अचे ऐं अचे सिंध जे धरतीअ ते ऐं सिंध ते जेको सो कब्ज़े जी प्लानिंग थो करे, साज़िशूं थो करे। ऐं ख़ासि करे इन सॼे अमल में हिकिड़ी शइ ते जेकॾहिं असां नज़र विझूं था त उहो कराचीअ जी जेका बीहक आहे ऐं असांजी साहली पटी आहे, इन ते काफ़ी नज़र आहे। मां हिते हिकिड़ो ॿियो बि ज़िक्र कंदुसि त इन हवाले सां अक्सर जेके बलोच दोस्त आहिनि, बलोच जीअं त पिणु मज़लूम क़ौम आहे ऐं असां उन्हनि खे पंहिंजो भाउ था सम्झूं, पर कुझु वक़्त खां इहा बि ॻाल्हि हले पई थी त कराची बलोचनि जो, या मां हर उन माण्हूअ खे, हर उन धुर खे इहो चवणु थो चाहियां त सिंध सिंधियुनि जी आहे, सिंध सिंधियुनि जी मिल्कियत आहे। अगरि केर बि सिंध ते
ग़लति नज़र विझंदो, केर बि सिंध जे वसीलनि, सिंध जे धरतीअ ऐं सिंध जे शहरनि ते जेकॾहिं पंहिंजी नियत साफ़ न कंदो, पाण खे सिंधी न बणाईंदो, सिंध में रही करे जेकॾहिं उहो सिंधी नाहे, त उन सां मुंहिंजो वेर आहे, उन सां धरतीअ वासियुनि जो वेर हूंदो। उहो भले केर बि हुजे, छो जो सिंध में रहंदड़ हर माण्हू जेको जेसिताईं धरतीअ खे, पंहिंजे सिंध माता खे जेसिताईं मां नथो तस्लीम करे, जेसिताईं हू पाण खे सिंधी नथो सॾाए, तेसिताईं असां कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं त हू सिंध जी लताड़ कनि या सिंध ते जेको सो चढ़त कनि या सिंध जे ख़िलाफ़ का बि साज़िश कनि। इहा उन्हनि जी भुल आहे, केर बि हुजे। त दोस्तो, सिंध जी ज़मीन जेका एॾी भलारी ज़मीन आहे, इन भलारी ज़मीन ते अॼु ताईं जेके बि चढ़तूं थियूं आहिनि, जेके बि धारियुनि जूं साज़िशूं थियूं आहिनि, ॾींहं पहिरें खां जॾहिं पाकिस्तान खे ठाहियो वियो, उन ॾींहं खां वठी पंजाब जी अखि हुई सिंध ते, सिंध जे ख़ासि करे साहिली पटीअ ते अखि हुई। ऐं उहे जेके ही महाजर UPCP जा सिंध में रहाया विया, उहे बि इन ई शिकिल में आंदा विया, इन ई जे करे आंदा विया त जीअं सिंध जी डेमोग्राफी चेंज करे कई वञे। सिंध जेका सिंधियुनि जी मिल्कियत आहे, सिंधियुनि खे उन सिंध जी मिल्कियत तां हथु खणायो वञे। सिंध जी ज़मीन जेका सिर्फ़ु सिंधियुनि जी आहे, सिंधियुनि जो हक़ु आहे उन ते, उन ई ज़मीन खे, उन ई धरतीअ ते असली मालिक जेके सिंधी आहिनि, उन्हनि खे अक़लियत में तब्दील करण जूं ही सभु साज़िशूं आहिनि। ही जेका बि धारी आबादकारी, ही जेके बि मेगा प्रोजेक्ट्स आहिनि, रेवेन्यू जी रिपोर्ट 2018 में हिकु रेवेन्यू जी रिपोर्ट आई, जंहिंमें इहो ॿुधायो त गुज़िरियल 10 सालनि में 90% जेका बि सिंध जी ज़मीन या सिंध जे जेका मिल्कियत आहे, उन जी जेकॾहिं असां मालिकाना हक़ूक़ ॾिसूं था, त उहे 90% ज़मीनुनि जा मालिकाना हक़ूक़ या जेके ख़रीदारी कई आहे सिंध में, उहा धारियुनि जी आहे। उन में पंजाबी पहिरें नंबर ते आहिनि, पठान ॿिए नंबर ते आहिनि, अफ़गानी 3 नंबर ते आहिनि। त जॾहिं अहिड़ी सिचुएशन आहे, असांखे इते सोचणो पवंदो। इहा रेवेन्यू जी जेका रिपोर्ट आई, इन में 70 लख एकड़ ज़मीन जो जेको सो ज़िक्र थियल आहे। 70 लख एकड़ ज़मीन सिंध जी धारियुनि जी 90% उन जा मालिकाना हक़ूक़ धारियुनि खे ॾिनल आहिनि। ऐं उन में PPअ जो ऐं जेका सरकारी नौकिरी पेशा सिंधी आहिनि जेके सेक्रेटरेट में वेठा आहिनि, उन्हनि जो पिणु हथु आहे। PPअ उहे परमिट जारी कया आहिनि। सिंध सां जेका गद्दारी, जेका सिंध सां जेको सो ज़ुल्म कयो वियो आहे, उन में न सिर्फ़ु धारिया गॾु आहिनि, पर ही जेके सिंध जा जागीरदार वॾेरो तबिको आहे, उहो पिणु इन सिंध जे तबाहीअ में शामिल आहे। उन सां गॾोगॾु हिन महिल ताईं जेके बि उते एहतिजाज या जेको सो मेगा प्रोजेक्ट्स जे ख़िलाफ़ु जेके एहतिजाज थिया आहिनि, त सवाइ चंद जेको अमल थियो आहे, बाक़ी न त जन माण्हुनि बि एहतिजाज कराया आहिनि, त उन्हनि बि उते ई मिल्कियतूं वठी ऐं सिंध जो सौदो कयो आहे। त असांखे इन सभिनी पासनि खे ॾिसणो पवंदो। न सिर्फ़ु धारिया सिंध जा दुश्मन आहिनि, पर जेके सिंध में रहनि पिया था, सिंध जा रहाकू आहिनि, उहे पंहिंजे ख़सीस मफ़ादनि करे सिंध जो सौदो पिया था कनि। कल्ह जेका 3 ॾींहं इलेक्शन थी आहे, कराचीअ मां हिकिड़ो धारियो उन सीट ते बीहारे, उन धारिए खे जेका PP पोएं इलेक्शन में 6 नंबर ते, उहा PP हिन दफ़े जेका सो तव्हां सीट खटी आहे। उन जे पोयां तव्हां छा था सम्झो त छा कारण हुया? उन जे पोयां इहे ई कारण हुया त हिननि सौदो कयो आहे। हिननि पंजाबी फ़ौज सां ॿीहर PP वारनि सौदो कयो आहे, ऐं हिननि खे सिर्फ़ु पंहिंजी कुर्सीअ ख़ातिर, हिननि खे पंहिंजी जेको सो ख़ुशहालीअ ख़ातिर, ज़ाती ख़ुशहालीअ ख़ातिर ही क़ौमी गद्दारी पिया था कनि। हिननि जी क़ौमी गद्दारीअ जे करे सिंध जो नौजवान, सिंध जो माण्हू, सिंध जो ग़रीब अवाम, जेके बि मारूअड़ा आहिनि, उहे वीचारा बुखुनि बदहालियुनि में गुज़ारण ते मजबूर आहिनि। बुखुनि बदहालियुनि खां त ॻाल्हि जॾहिं चढ़ी थी वञे त उन्हनि खे बेघर बि कयो पियो थो वञे। असां जेकॾहिं हींअर
साल ॿिनि जी असां जेकॾहिं रिपोर्ट खणूं त उन साल ॿिनि में असांखे हर ॿिए ॾींहुं सिंध जी का वसंदी रहंदे ॾिसण में अचे थी। सोशल मीडिया ते ख़बरूं पयूं आहिनि, ॻोठनि ते चढ़ायूं जेके थियनि थियूं, उहो जेकबाद हुजे, उहो सखर हुजे, उहो थरपारकर वारो पासो हुजे, उहो लाड़ हुजे, उहो विचोलो हुजे, जिथे बि असां ॾिसूं था त सिंध जी हुकूमत पंजाब ऐं पंजाबी फ़ौजनि सां मिली करे सिंधियुनि जा घर, माना उन्हनि खे सिंधियुनि खे नौकरी, बेरोज़गारी, रसद, हॉस्पिटल, उन्हनि खे ख़ुशहाली ॾियण जे बजाए उहे त परे जूं ॻाल्हियूं रहियूं, पर उन्हनि जे घर जे मथां जेका छित आहे उन छित खे बि टोड़ियो थो वञे ऐं उहे ई साॻा प्लाट, उहे साॻियूं ज़मीनूं, उहे साॻा जेको सो जायूं धारियनि खे अलाट कयूं थियूं वञनि। असां वटि ज़ुल्म त इहो बि आहे त असां वटि कश्मीरियुनि, बर्मियुनि, बंगालियुनि, अफ़गानियुनि सभिनी लाइ असां वटि प्रोजेक्ट्स आहिनि, पर सिंध जो जेकॾहिं को ग़रीब माण्हू कंहिं ॻोठ मां, कंहिं इलाइक़े मां अचे थो कराची, हैदराबाद या शहरनि जो रुख करे थो पंहिंजे बचनि जे पेट पालण लाइ, त उन खे का बि सहूलियत फराहम नथी कई वञे। हाणे इन जो सॼो ज़िम्मेवार जेको आहे उहो रियासत जो दलाल, सिंध जो वॾेरो ऐं पीपीअ जो जेको सरकारी मशीनरी आहे उहा। दोस्तो, मां हींअर तव्हांखे हिन धरतीअ जे, ज़मीन जे ऐं सिंध जूं ज़मीनूं जेके उन जी थोरी स्ट्रक्चर ॿुधाई। हाणे अचो त कुझु नज़र विझूं था जेके मेगा प्रोजेक्ट्स जेके धारियनि शुरू कया आहिनि। मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त रेवेन्यू डिपार्टमेंट जी 2018 जी रिपोर्ट हुई, उन में लिखियलु हुयो त 70 लख एकड़ ज़मीन सिंध जी जेको सो गुज़िरियल 10 सालनि में जेका अलाट कई वई आहे, उन जा 90% जेके शेयर होल्डर्स या मालिकाना हक़ूक़ रखंदड़ आहिनि उहे सभु धारिया आहिनि। हाणे जॾहिं इन पासे अहिड़ो साज़िशी प्रोग्राम सिंध सां जारी आहे ऐं असां जूं ज़मीनूं असांखे ज़बरदस्ती असां ते कब्ज़ा कया पिया था वञनि ऐं धारी आबादगारी हथ सां वठी अॼु ताईं कराई पई थी वञे, उन्हे में रियासत जो बि हथु आहे, ISI जो बि हथु आहे, पंजाब फ़ौज जो बि हथु आहे। ही जेके बि धारिया लैंड ग्रेबर ऐं माफ़िया आहिनि, इहे सभु धारिया आहिनि सिंध में। हाणे जेके नवां प्रोजेक्ट्स या जेके हलंदड़ प्रोजेक्ट्स, मां कुझु उन्हनि जी तव्हांखे लिस्ट ॿुधाईंदुसि त हींअर कहिड़ा कहिड़ा जेको सो मेगा प्रोजेक्ट्स, ऐं जेकॾहिं दोस्त या सिंधवासी जेके बि प्रोग्राम ॾिसनि पिया था उहे वञी भले पंहिंजे तरह सां तसदीक कनि त इन जेके बि प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि जा मालिक केरु आहिनि। तव्हांखे 90 खां 95% मालिक जेको सो धारिया मिलंदा। ज़मीनूं सिंध जूं, वतन सिंध जो, मिटी सिंध जी, मालिकी धारियनि जी, आबादकारी धारियनि जी। त असांखे हिन मामले ते संजीदगीअ सां सोचणो पवंदो। दोस्तो, अचो मां तव्हांखे कुझु हींअर ॿुधायां थो, लिस्ट ॿुधायां थो जेके मेगा प्रोजेक्ट्स हींअर धारियनि स्टार्ट कया आहिनि, जंहिंमें रिहाइशी मनसूबा बि आहिनि, कमर्शियल मनसूबा बि आहिनि, मदनी वसीलनि लुटण जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि, फ़ौजी छावणियूं जेके हींअर जदीद नयूं फ़ौजी छावणियूं ठाहियूं पई थियूं वञनि, सिंध जे इंडस्ट्रियल ज़ोन्स या जेके फैक्ट्रियुनि खे बंदि करे उते उन्हनि ज़मीनुनि ते कब्ज़ा करणु आहे, सिंध गवर्नमेंट जे तहवील में वरितल ज़मीनुनि जी नीलामी ऐं कब्ज़ा जेके पिणु जेको सुधारियनि खे नीलामी ॾिनी थी वञे, भुॻड़नि जे मुठ ते जेको सो दलाली कंदे कमीशन खोरनि सिंध जे इंच खे विकिणण लाइ तयारु आहिनि, माउ खे विकिणण लाइ तयारु आहिनि। अच्छा, पुराणी सिंधी वसंदियुनि ते कब्ज़ा ऐं चढ़ायूं करे जदीद शहर अॾण वारी जेका सो शिदत हींअर तमामु घणी वधी वई आहे, जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु धारियनि खे ई आबाद कयो वेंदो। धारियनि वध खां वधि जेके हींअर मिल्कियतूं हासिलु कयूं आहिनि, प्लाट हुजनि, उहे कंहिं होटल या दुकान जी मिल्कियत हुजे या को घर हुननि वरितो आहे, जॾहिं त
जेके सो इन में मां तव्हांखे कुझु अञा बि वधीक तफ़सील ॿुधाईंदुसि त इन्हनि मेगा प्रोजेक्ट्स में जेके मुख़्तलिफ़ आहिनि उन्हनि में जज़ीरनि ते अॾावतूं जेको बंडल ऐं जेको सो वढार ॿेट ते जेको सो नवां शहर अॾण ऐं हांगकांग जे तर्ज़ ते नवां शहर अॾण जो जेको सिलसिलो आहे डिफेंस फेज़ 2 आहे सीपेक जा 13 प्रोजेक्ट्स करंटली सिंध में हलनि पिया था जेके ज़रई ज़मीनूं ख़रीद करण खां वेंदे हैदराबाद कराची जेको सो लाड़ वारे पासे ऐं कोहिस्तान वारे पासे बाक़ाइदे उन्हनि ते कमु हले पियो थो ऐं हींअर करंटली 10,000 चाइनीज़ जेको सो सिंध में सेटल्ड थिया आहिनि कादराबाद वारो प्रोजेक्ट आहे ज़ुल्फ़काराबाद वारो प्रोजेक्ट आहे डिफेंस फेज़ 2 आहे स्टील मिल जी ज़मीन जेका हींअर जेको सो उन ते आर्मीअ कब्ज़ो कयो आहे अच्छा उन खां पोइ पोर्ट जी जेका बि कराची पोर्ट जो जेका बि ज़मीन ख़ाली पियल हुई उन ते बि हींअर चाइनीज़ कंपनियूं ऑपरेशन कनि पियूं थियूं कराची एयरपोर्ट ऐं शहबाज़ एयरपोर्ट जेको जेकोबाद वारे पासे आहे उन खे बि जेको सो हींअर आर्मीअ पंहिंजे कंट्रोल में कयो आहे जॾहिं त 3 नयूं फ़ौजी छावणियूं हींअर सिंध में जन ते कमु हले पियो थो जिन में जंपीर खां कोटड़ीअ ताईं जेका रेज़िडेंशियल ऐं कमर्शियल 12 लख एकड़ ते जेका सो छावणी ठाही पई थी वञे जॾहिं त जेका सखर वारे पासे छावणी आहे उन सखर न पर कंबर ऐं शहदाद कोट वारे पासे जेका छावणीअ ते कमु हले पियो थो उन खां पोइ असां जेकॾहिं ॾिसूं था त मदरसनि जा जेके ॼार आहिनि उन में मोस्टली जेका ज़मीनूं ऐं जेके बि जायूं ख़ाली पियल आहिनि उन्हनि ते प्लाटनि ते मस्जिदूं वॾे ऐं मदरसनि जे नाले ते जेको सो कब्ज़ा कया पिया था वञनि जॾहिं त रेंजर्स बि हिन महिल ताईं घटि न आहे कई रेंजर्स बि जेके बि पुराणा सिंध जा जेके बि ख़ाली पियल स्कूल या इस्पतालूं या जेके बि सरकारी बिल्डिंगूं आहिनि उन्हनि ते रेंजर्स मुसलसल कब्ज़ो करे पई थी त दोस्तो ही कुझु प्रोजेक्ट्स मूंखे इन ई जे करे मां ॿुधाया त जीअं असांखे सम्झ में अचे त ही हथ वठी रियासत कीअं साज़िश तहत मिली भगत सां पीपल्स पार्टी ऐं सिंध जे मुफ़ाद परस्त जागीरदार तबिके सां गॾिजी कीअं जेको सो सिंध जी मंडीअ ते क़ौमी मंडीअ ते मईशत ते कब्ज़ो करे पई थी सिंध खे कीअं धारियनि जी वधि में वधि आबादकारी करे सिंधियुनि जे हक़नि जी लताड़ कई पई थी वञे अच्छा जेके मां तव्हांखे सीपेक जा कुझु प्रोजेक्ट्स ॿुधाया ऐं उन जो जेको सो घणे में घणो असर या घणे में घणो जेको हिननि जो प्रोजेक्ट्स जो असरु थिए पियो थो उहो थर वारे पासे जीअं चाइना हार्बर इंजीनियरिंग कंपनी कमु पई थी करे धाकोजी हाउस आहे सीपेक बिज़नेस टावर आहिनि जॾहिं त यूनियन कमर्शियल कंपनी पिणु कमु करे पई थी बुखारी गैस फील्ड ते हींअर कमु पियो थो हले अच्छा इन खां पोइ हा ही टोटल प्रोजेक्ट्स जेको माना 14 बिलियन खां शुरू थियो हो उहो प्रोजेक्ट हींअर वञी जेको सो मल्टी मिलियन प्रोजेक्ट थी वियो आहे साॻी रीति जेकॾहिं असां ॾिसूं था त पोर्ट कासम जा जेके प्रोजेक्ट आहिनि या थर एंग्रो कोयल प्रोजेक्ट जेको आहे UEP विंड फार्म आहे दाऊ विंड पावर प्रोजेक्ट आहे सचल विंड पावर प्रोजेक्ट आहे सनेक विंड फार्म आहे मटियारी लाहौर ट्रांज़ेशन लेन जेका हिननि शुरू कई आहे त हाणे ही जेके बि असां हा हिकिड़ो ॿियो बि प्रोजेक्ट आहे जेको सीपेक जे थ्रू 8 लख टन फर्टिलाइज़र प्लांट जेको सो उत्तर वारे पासे हिननि जो ठाहिण जो प्रोग्राम आहे ही जेके बि प्रोजेक्ट्स आहिनि ही जेका बि इंडस्ट्री लॻे पई थी यकीन भायो त इन में सिंधियुनि
ऐं सिंध जे असली मालिकनि खे केरु पटे वालो मज़दूर चपड़ासी रखण लाइ तयारु कोन्हे। जेका बि एनर्जी ही जेके विंड प्रोजेक्ट्स, बिजलीअ जा प्रोजेक्ट, जेके बि प्रोजेक्ट्स लॻनि पिया था, गैस तेल जा प्रोजेक्ट जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त उन जी सॼी जेका उपत आहे उहा रिफाइन थियण किथे थी वञे, पंजाब में थी वञे ऐं उते ई इस्तेमालु थी थिए। सिंध ऊंदहि में पई आहे। सिंध जो माण्हू बचा खपाइण लाइ तयारु आहे। सिंध जो माण्हू तकलीफ़ बेरोज़गारीअ जे करे, इस्पतालुनि जी सहूलियत न हुअण जे करे, माहौलियाती गदिलाइण हुअण जे करे, साफ़ पाणी न मिलण जे करे, उन खां वरी वॾो जेको ॾमर असां ते हींअर लथो आहे इहो अफ़गानियुनि ऐं तालिबाननि जो लथो आहे। जेको काविड़जे थो, जेॾी महिल बि काविड़जे थो, उहो अचे सिंधियुनि खे मोचड़ा हणे थो। केॾी महिल हैदराबाद में वाक़ियो था ॾिसूं, केॾी महिल ठटे में ॾिसूं था, केॾी महिल कराचीअ में ॾिसूं था, केॾी महिल जेको सो माना ईअं हर कोई ईअं थो सम्झे शायदि सिंध निंधण की आहे। हर केॾी महिल बि केर बि क्लेम करे थो सघे, न सिर्फ़ु असांजे ज़मीन ते पर असांजे शहरनि ते, असांजे आबादियुनि ते, असांजे ज़रख़ीज़ ज़मीनुनि ते, असांजे ख़ाली पियल प्लाटनि ते केर बि केॾी महिल बि अचे दावा करे थो सघे। ऐं जेकॾहिं को सिंधी किथे का झुगी ठाहे थो त उन झुगीअ खे वरी इहे पुलिस जा अटाला वठी सिंध गवर्नमेंट, पीपीअ जा जेके बि नुमाइंदा आहिनि, वॾेरा करप्ट जेके बि MN MPAs आहिनि, उहे वञी उन्हनि जा घर तबाह कनि था। ही जेके दोस्तो मां तव्हांखे प्रोजेक्ट ॿुधाइण जो मक़सदु इहो हुयो त जीअं असांखे सम्झ अचे, जीअं असांखे ख़बर पए त जेको सो ही कीअं धारिया प्रोजेक्ट्स जेके हाणे इन्हनि प्रोजेक्ट्स जो मक़सदु छा आहे? मक़सदु इहो ई आहे त सिंध खे मुस्तक़िल कॉलोनी बणाइण, सिंधियुनि जे वसीलनि खे लुटणु, सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करणु, सिंधियुनि जे वसीलनि ते धारियनि जी खुशहाली, जॾहिं त सिंधी माण्हू ॾुख बदहाली बुख जे वर चढ़ियल आहे। अहम हिते जेका पॉइंट इहा ई आहे त सिंध जी जेका बि डेमोग्राफी आहे उनखे चेंज कयो वञे। सिंध जी मालिकी जेका सिंधियुनि वटि आहे, जेका दावा सिंधियुनि वटि आहे, उन्हनि खे पंहिंजी धरतीअ ते ख़तमु ऐं तबाह कयो वञे। जीअं अॻिते हली जेकॾहिं सिंध में एतिरी धारी आबादगारी थी वञे जो जेकॾहिं को रेफरेंडम बि थिए थो त सिंधी सिंध ते पंहिंजी मिल्कियत, हाकिमियत या दावा न करे सघनि, जंहिंजो पहिरियों ॾोह पाकिस्तान पंजाब आर्मी रियासत ते वञे थो, ॿियों ॾोह पीपीअ जे जागीरदार वॾेरनि ऐं जेके कुर्सीअ जे ख़ातिर मिनिस्टर बणिया वेठा आहिनि उन्हनि ते वञे थो। जॾहिं त जेके धारिया आहिनि उहे पिणु साॻियो ई सिंध जी बदहाली ऐं सिंध खे मुसलसल लताड़ कनि पिया था, हक़नि ते धाड़ा पिया था आणनि, सिंध जे ज़मीन ते कब्ज़ा पिया था कनि। ही सभु मामला असांखे पंहिंजी धरतीअ जे क्लेम तां ऐं असांजे शनाख़्त खे ख़तमु करण लाइ आहिनि। हाणे जॾहिं अहिड़ी सिचुएशन आहे, जॾहिं अहिड़ो माहौल बणियल आहे जो धरतीअ ते असां बराबा थींदा पिया था वञूं, जॾहिं धरतीअ जी मालिकी असां खां खसिजंदी पई वञे, जॾहिं असां पंहिंजे वतन खे पंहिंजे हथनि मां खिसकंदे ॾिसूं पिया था, त अहिड़े सॼे अमल में सॼे माहौल में असांखे छा करणु घुरिजे, असांखे कहिड़ी हिकमत अमली तयारु करणु घुरिजे, असांखे कहिड़ा हल ॾिसणु घुरिजनि, असांखे कहिड़नि हलनि तरफ़ वञणु घुरिजे।
लाज़मी ॻाल्हि आहे जेकॾहिं क़ौमी तहरीक सिंध जी आज़ादीअ में यकीन रखंदड़ शऊर रखंदड़ नौजवान या सिंध जो जेको शऊर रखंदड़ तबिको आहे जेकॾहिं हिननि मामलनि खे हिननि मसइलनि खे एड्रेस न कंदो इन्हे जे लाइ का प्लानिंग का हिकमत अमली न ठाहींदो जेकॾहिं इन्हे जे बारे में असां जेका ही बदतरीन ग़ुलामीअ जो दौर मां असां गुज़रूं पिया था जॾहिं चारई पासा असां ते चइनी पासनि खां हमिलो जारी आहे त उते असांखे ध्यान सां सोच ऐं सम्झ ऐं हिकमत अमलीअ सां के रस्ता कढणा पवंदा जेकॾहिं असां न कढंदासीं त शायदि असां वटि पोइ घणो वक़्तु न बचंदो छो जो हर अमल जे लाइ हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे हिकिड़ो टाइम हूंदो आहे हिन दौरान जेका मूंखे सम्झ में अचे थो त कहिड़ा हल ऐं हिकमत अमली तयारु करे थी सघे त मां उन जो कुझु ज़िक्र कंदुसि त जीअं दोस्तनि खे इन पासे ध्यानु अचे जीअं मां पोएं दफ़े प्रोग्राम में चयो त पहिरें फेज़ में असां जेको सो धारी आबादकारीअ ते मां पोएं हफ़्ते प्रोग्राम कयो उन में मां सभिनी दोस्तनि अॻियां अर्ज़ु रखियो त पहिरें मरहले में असांखे धारियनि जो बाइकाट करणु घुरिजे धारियनि जो बाइकाट इन्हे शेप में या इन्हे शिकिल में असां करे था सघूं त धारियनि जे दुकाननि तां ख़रीदारी न कयूं धारियनि जे कंहिं बि कारोबार ऐं ट्रांसपोर्ट हुजे उहो को उन्हनि जो स्कूल हुजे कंहिं बि तरीक़े सां सोशल ऐं मुकमल जेको सो मुआशी धारियनि सां असांखे बाइकाट करणु घुरिजे न सिर्फ़ु हाईवे ते पर शहरनि में बि जिथे बि धारिया आहिनि उन्हनि धारियनि खे असांखे बाइकाट करणु घुरिजे बिल्कुलु अच्छा ॿियो हल इहो आहे त मिसाल धारियनि खे ज़मीनूं ऐं प्लाट न खपाइणु घुरिजनि असांखे को बि धारियो आहे उहो पंजाबी हुजे पठान हुजे पश्तून हुजे केर बि हुजे सिंध जी ज़मीन भले जेको प्लाट लख जो हुजे उहो प्लाट जेकॾहिं उहो भले धारियो 2 लख बि ॾिए पर उन धारीअ खे असांखे प्लाट न विकिरो करणु घुरिजे मां सिंधियुनि खे सिंध जे शऊर रखंदड़नि खे सिंध जे उन्हनि माण्हुनि खे अर्ज़ु थो कयां त बराए महिरबानी पंहिंजा प्लाट पंहिंजूं मिल्कियतूं पंहिंजूं जायूं कंहिं बि धारीअ खे न खपायो धारिया भले तव्हांखे उन ई प्लाट जा 10 लख बि ॾियनि त उन्हनि खे न खपायो छो जो हीउ असांजे मुस्तक़बिल जो मसइलो आहे हीउ सिंध धरतीअ जे ऐं असांजे ईंदड़ नसलुनि जो मसइलो आहे इन जे करे असांखे कंहिं बि धारीअ खे को बि प्लाट या का बि जाइ या को बि दुकान न खपाइणु घुरिजे टियों हल त इलाइक़े जा जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि जेके बि सिंधी छो जो तक़रीबन वॾेरा पीर अमीर सैद सगोरा सभु जेके बि सिंध मां जन इलाइक़नि मां चूंडियल आहिनि सिंध जे नौजवाननि खे सिंध जे माण्हुनि खे जेके शऊर रखंदड़ आहिनि जेके क़ौमी ग़ुलामीअ खे सम्झनि पिया था ऐं क़ौमी मफ़ादनि खे सम्झनि था उन्हनि खे इन्हनि जेके बि इलाइक़े जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे ॻिचीअ मां वठणु घुरिजे उन्हनि खे जवाबदेह करणु घुरिजे उहो भले पी न हुजे उहो भले ॿी का बि सरकारी जेका बि रियासत ऐं पाकिस्तान जी सियासी वोट जी सियासत कंदड़ आहे उन्हनि खे ॻिचीअ मां वठिणो पवंदो असांखे सिंध जे नौजवान हिकिड़ो ॿियो हल इहो बि आहे त सिंध जो जेको बि नौजवान सोशल मीडिया ते वेठो आहे न सिर्फ़ु फेसबुक ते ट्विटर ते या ॿियनि जिथे बि का बि जीअं जेको सो टिकटॉक आहे या को बि अहिड़ो मोडम आहे जंहिंमें तव्हां पंहिंजो आवाज़ु रिकॉर्ड करे था सघो या दुनिया ताईं पहुचाए था सघो त महिरबानी करे सिंध जे नौजवान खे सिंध जे जेको शऊर रखंदड़ माण्हू आहे जेको सोशल मीडिया ते वेठल आहे त उन खे इंग्लिश सिंधी उर्दूअ में सिंध जी मालिकीअ सिंध जी धरतीअ सिंध जे वसीलनि जी लुटमार सिंध जे बुनियादी हक़नि ते बाक़ाइदा जेको सो कमु करणु घुरिजे पोस्टूं लाहिणु घुरिजनि कोशिशि करे त उहे पोस्टूं इंग्लिश में ऐं सिंधीअ में ॿिन्ही में हुजनि त जीअं असां दुनिया ताईं जेको सो पंहिंजो पैगाम पहुचाए सघूं अच्छा उन खां पोइ हिकिड़ो ॿियो हल इहो बि आहे त धारियनि जा जेके बि रिहाइशी ऐं कमर्शियल प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि में बराए महिरबानी को बि सिंधी
को बि सिंधी उन हुअं ई सिंधी ग़रीब आहिनि, सिंधियुनि वटि एतिरो पैसो कोन्हे, पर वरी बि मां इहो अर्ज़ु रखां थो त जेके ई मुफ़्तख़ोर ऐं जेके धरती खपाइनि पिया था दलाल आहिनि, उन्हनि खे मां इहा चवां थो त तव्हां पंहिंजे जेके बि धारियुनि जो प्रोजेक्ट हुजे उन में को बि प्लाट बंगलो या घर या फ्लैट बुक न करायो, न दुकान बुक करायो, छो जो इन्हनि असांजे ई पैसनि सां इहे धारिया असांखे ई अक़लियत में तब्दील कनि पिया था। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो हल इहो बि आहे त क़ौमी तहरीक जा जेके बि क़ौमी कारकुन आहिनि उहे भले कहिड़ियुनि बि पार्टियुनि सां सलाहियल आहिनि, उहे भले कहिड़ियुनि बि पार्टियुनि सां गॾियल आहिनि, मुंहिंजी उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे हींअर ही ॾुखियो वक़्तु आहे सिंध ते चइनी पासनि खां हमिलो पियो थो थिए, घण रुखो हमिलो लॻो पियो आहे सिंध ते, ऐं ही तज़ाद बि जेको सिंध जी आज़ादीअ जो बीठल आहे उहो बि घण क़ौमी मामले ते ई बीठल आहे। इन जे करे मुंहिंजो सभिनी दोस्तनि खे क़ौमी तहरीक जे सभिनी कारकुननि खे अर्ज़ु आहे त का बि हड़ताल जो सॾु थो थिए, को बि रैली थी थिए धारियनि ख़िलाफ़ को बि अमल थिए थो किथे बि कुझु बि, त उन में बग़ैर तंज़ीम जे फ़र्क़ जे सभिनी खे असांखे गॾिजी ॿांह ॿेली थियणु घुरिजे। त इहे चंद जेको सो हल हुया जेके मूंखे सम्झ में आया त इन्हनि हलनि ते असां जेकॾहिं अमल पेरा थींदासीं त शायदि हिन धारी यलगार खे असां रोके सघूं था, हिन धारी यलगार खे असां जेको सो बुंजो ॾेई सघूं था। जॾहिं त हिकमत अमलीअ जे हवाले सां जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जी शुरूआति जनवरीअ खां असां स्टार्ट कई आहे तंज़ीम, ऐं लाज़मी ॻाल्हि आहे त असांजा ही शुरू वारा क़दम आहिनि। कुझु वक़्त में असां मुस्तक़िल हिकमत अमलियूं अहिड़ियूं जोड़ियूं पिया था त जीअं रियासत जे हिननि दलालनि सां, रियासत जा जेके बि वाठा आहिनि ऐं सिंध ते जेके बि धारियनि जी यलगार आहे इन खे मुस्तक़िल मिज़ाजीअ सां हिकमत अमलीअ सां सख़्त खां सख़्तु जवाबु ॾियूं। लाज़मी ॻाल्हि आहे इन तयारीअ ऐं इन मरहले में असांखे कुझु वक़्तु लॻंदो, पर मां सिंधी क़ौम खे इहो यकीन थो ॾियारियां त असां चुप न आहियूं वेठा, असां ख़ामोश न आहियूं, असांजी हर मामले ते नज़र आहे, हर पॉइंट ते नज़र आहे। जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जी जेका सो टीम साईं मुराद फैज़ गबोल सां बि मिली हुई ऐं असां हुननि खे हर तरह जी मदद जी आछ बि कई। जॾहिं त जेके बि ही जोया आहिनि, जेके बि असांजा जेको सो सिंध जे पुराणियुनि वसंदियुनि जिथे सिंध जा तारीख़ी माॻब आहिनि, सिंध जा क़ब्रस्तान आहिनि, जिथे शाह साईंअ जी जेका सो बैठक आहे शाह लतीफ़ जी, जिथे सिंध जूं पुराणियूं वसंदियूं आबाद हुयूं, उन्हनि जन आबादियुनि खे ख़तमु बि थो कयो वञे। न सिर्फ़ु कराची या ही बहरिया टाउन, पर सिंध जे कंहिं बि इलाइक़े, कंहिं बि शहर, कंहिं बि ज़िले में जेकॾहिं का बि चढ़त थिए थी धारियनि जे ख़िलाफ़ या रियासत जे ख़िलाफ़ या पीपीअ जे ख़िलाफ़ या सिंध जी जेका वेकाऊ मशीनरी आहे, सरकारी मशीनरी आहे, त उन्हनि जे ख़िलाफ़ असां हिकमत अमली तयारु कयूं पिया था ऐं असां बिल्कुलु हिन रियासत जे सभिनी दलालनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। दोस्तो, आख़िर में मां हिकिड़ो ॿियो बि अर्ज़ु रखंदुसि त काफ़ी दोस्त सोशल मीडिया ते फ़लस्तीन जे हवाले सां ॻाल्हि कनि पिया था ऐं सिंध ऐं फ़लस्तीन जे केस खे गॾाए करे रखनि पिया था, जॾहिं त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। सिंध जो केस मुकमल जेको सो चेंज थियल आहे। सिंध जो केस जेको सो मुकमल तौर ते फ़लस्तीन जे केस खां मुख़्तलिफ़ आहे, छो जो सिंध जी जेका ही धरती आहे या सिंधियुनि जी धरती हज़ारा सालनि खां सिंधियुनि जी रही आहे। जॾहिं त जेकॾहिं असां फ़लस्तीन जे मसइले खे था ॾिसूं त फ़लस्तीनियुनि 2000 साल खां पोइ जेको सो हिन खिते में अचे ऐं मुस्लमान बणिया ऐं उहे फ़लस्तीनी बणिया,
पर जेकॾहिं असां शुरूआती ॾिसूं था त इहा ज़मीन जेको सो यहूदनि जी रही आहे। त महिरबानी करे तव्हां इहो इस्लामी चकर ऐं मुस्लमान भाईअ जे चकर में वरी हुननि खे जेको सो सिंध में ई असांजा मुफ़ाद हिननि सां कॾहिं बि न आहिनि जुड़ियल। असांजा जेकॾहिं मुफ़ाद जुड़ंदा बि सिंध जा एज़ ए सेक्युलर नेशन ऐं एज़ ए हिकु तारीख़ी नेशन जे तौर ते असांजा जेकॾहिं जुड़ंदा त उहे असांजा जेको सो यहूदियुनि सां जुड़ंदा, न बजाए के हिन फ़लस्तीनियुनि सां जेके इस्लाम जे नाले ते सिंध ते अॼु ताईं चढ़तूं थियूं आहिनि। उहे इहे ई जेको सो मुस्लमानी भाईअ जे नाले ते अॼु बि जेको सो पाकिस्तानी असां ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। सो महिरबानी करे थोरो शयुनि खे सम्झो ऐं मामलनि खे सम्झो ऐं का बि अहिड़ी शइ सोशल मीडिया ते न लाहियो जेका असांखे जेको सो ॿाहिरीं दुनिया ते जेको सो इस्लामी नज़रिए वारे साॻई ॾचे में विझे। जीए सिंधु देश, जीए साईं GM साहिब।